तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मलीर खां रिपोर्ट कर रहियो आहे शफ़क़त शेख। मलीर जे दरसाण छन्नो में क़ाइम सिंध मदरसा बोर्ड क़ाइदे आज़म पब्लिक स्कूल में हर साल जे हिन साल बि रांदियुनि जो हफ़्तो मल्हाए पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं रांदियुनि जे हफ़्ते जो इफ़्तिताह क़ाइदे आज़म पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल सैयद अल्ताफ़ हुसैन शाह, गवर्निंग बॉडी जे मेंबर मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच, गुलाम हुसैन बलोच, अब्दुल रज़ाक सालार ऐं ॿियनि इफ़्तिताह कयो, जंहिं में क्रिकेट टूर्नामेंट, वॉलीबॉल, फुटबॉल, बैडमिंटन, बास्केटबॉल, एथलेटिक्स, ज्यूलिन थियो, लॉन्ग जंप ऐं शॉट पट, डिस्क प्लेट ऐं 100 ऐं 500 मीटर रेस, टग ऑफ वार समेत ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला शुरू थी विया आहिनि। पहिरें ॾींहं ते कराटे टीम, कमांडो टीम ऐं पीटीए डिस्प्ले टीम पंहिंजा करतब ॾेखारे आयल महिमान शागिर्दनि खे हैरान करे छॾियो, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दनि में क्रिकेट मैच, फुटबॉल, वॉलीबॉल समेत ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला थिया। रांदियुनि जो हफ़्तो मल्हाइण वारे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल सैयद अल्ताफ़ हुसैन शाह, गवर्निंग बॉडी जे मेंबर मुर्तज़ा यार मोहम्मद, गुलाम हुसैन बलोच, अब्दुल रज़ाक सालार ऐं ॿियनि चयो त हमेशह एसएमबी क़ाइदे आज़म पब्लिक स्कूल जे ॿारनि पढ़ाई तोड़े रांदियुनि में पाण मंझरायो आहे। रांदि बि ज़िंदगी जो हिसो आहे, जंहिं में पिणु ॿारनि खे अॻिते अचणु घुरिजे। कराटे ऐं कमांडो टीमुनि जे परफॉर्मेंस ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन सरदार अली बलोच चयो त कराटे ऐं कमांडो टीम में मौजूद शागिर्दनि दिलि सां महिनत कई आहे ऐं जेकॾहिं अहिड़नि शागिर्दनि ते अञा वधीक महिनत कबी त उहे ई ॿार पंहिंजी सलाहियतुनि ज़रिए हिन स्कूल ऐं मुल्क जो नालो रोशन कंदा।